بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم رب زدني علما नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम अॼु असां फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते 14 निशस्त में तव्हां सां मुख़ातब आहियूं ऐं असां बयानु कंदासीं त उस्ताद नेक सालिह इख्तियार करे जीअं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था अल्लमनी रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्फ बाबिन व यफ्तहु मिन कुल्ल बाबिन अल्फ बाबिन। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था त रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इल्म जा 1000 बाब सेखारिया ऐं हर बाब मां मुंहिंजे लाइ 1000 बाब निकिरनि था। त ॾिसो सेखारण वारो आहे नबी मुस्तफ़ा ऐं इल्म सिखण वारो आहे अली मुर्तज़ा। इन इल्म जो समरो इहो आहे फ़ाइदो इहो आहे त इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम चवंदो रहियो सलूनी सलूनी क़ब्ल अन तफ़क़िदूनी। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो फरमान आहे उस्ताद जी फ़ज़ीलत में अना अब्दु मन अल्लमनी हरफन वाहिदन। उन शख्स जंहिं शख्स मूंखे हिकु हर्फ़ सेखारियो उन शख्स मूंखे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾियो। बसि उन मालिक जी मर्ज़ी आहे इनशा उन जी मर्ज़ी आहे मूंखे विकिणी सघे थो इनशा तक उन जी मर्ज़ी आहे मूंखे आज़ादु करे व इनशा इस्तरक उन मालिक जी मर्ज़ी आहे मूंखे ग़ुलाम रखे। बस नाज़रीन उस्ताद जी फ़ज़ीलत में इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था जंहिं हिकु हर्फ़ मूंखे सेखारियो उन ग़ुलाम बणाए छॾियो। ऐं उस्ताद जी फ़ज़ीलत में इमाम फरमाइनि था अक्रिम ज़ैफ़क व इन कान हक़ीरन। पंहिंजे ज़ैफ़ यानी मेहमान जो एहतराम करियो इनकान हक़ीरन अगर जो गरीब या पस्त छो न हुजे मेहमान जो एहतराम करियो। वक़ुम अन मजलिसिक लिअबीक व मुअल्लिमिक व इन कुंत अमीरन। तव्हां केॾा बि अमीर छो न हुजो पंहिंजे वालिदैन ऐं उस्ताद जे एहतराम में उथी बीहो। इहो आहे एहतराम उस्ताद जो इहा आहे फ़ज़ीलत उस्ताद जी। बस उस्ताद जी फ़ज़ीलत में रसूल इस्लाम जो फरमान आहे क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यजीउ रजुल यौमल क़ियामति वलहु मिनल हसनाति कसहाबिर रुकाम। कायनात जा रसूल फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं इहो उस्ताद इहो मुअल्लिम ईंदो ऐं इहो ॾिसंदो पंहिंजनि नेकियुनि खे। इहे नेकियूं एतिरियूं त घणियूं हूंदियूं क सहाबिर रुकाम चवंदा आहिनि ककरनि वांगुरु नेकियूं हूंदियूं। वल जिबाल अर्रवासी ऐं वॾा वॾा जबल ऊचा ऊचा जबल उन्हनि वांगुरु नेकियूं हूंदियूं। फ़यक़ूलु या रब्बि अन्ना ली हाज़ा वलम अअमलहा। इहो उस्ताद चवंदो ए मुंहिंजा अल्लाह मूं एॾा अमल कया न आहिनि एतिरियूं नेकियूं ई किथां आयूं आहिनि। त इहे फ़यक़ूलु अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन खे चवंदो हाज़ा इल्मुक अल्लज़ी अल्लमतहु नास। ही तुंहिंजे इल्म जी बरकत आहे जेको इल्म तव्हां माण्हुनि खे सेखारियो आहे ऐं माण्हुनि या अमलो बिही मिन बादिक
माण्हुनि इन इल्म ते तव्हां खां बाद में इन ते अमल कयो आहे। बस नाज़रीन, इहो ई आहे उस्ताद जी फज़ीलत। जॾहिं हिन दुनिया मां हलियो वेंदो त एतिरियूं नेकियूं ॾिसंदो ऐं इहो सवाब ईअं सम्झ हिकु सदक़े जारी आहे, जंहिंजे बारे में इमाम बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो फरमान आहे, आलिमुन युंतफ़उ बिइल्मिही अफ़ज़लु मिन सबईन अल्फ़ आबिद। उहो आलिम जंहिंजे इल्म मां इस्तिफ़ादो कयो वञे, उहो हिकु आलिम 70,000 आबिदनि खां अफ़ज़ल आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।